रूस नोवगोरोद इलाइक़ी। पहिरें नज़र में ओ लॻे थो त हे हिकु दिफ़ाई कंक्रीट क़िलो आहे। हिन ज़ाविया खां एतिरा तमामु घणो हुक गोल फौजी बनकर वांगुरु नज़र अचे थो, पर बनकर ग्रेनाइट जा ठहियल न आहिनि। हीउ हिकु वॾो क़दरती पत्थर आहे। पत्थर जी शक्ल ॾाढी अजीब आहे। भुक पासे गोल आहे, ॿिए पासे पत्थर की सही ज़ाविया आहे। हुथी हिकु जहाज़ आहे, हुथी हिकु जहाज़ आहे। मोहन हिकु ॿई जी साॼी कणथी वाक़िआ आहिनि। पत्थर जी पठी ते ॿियोल शिकल आहे ऐं ती हुक वाज़े ज़ाविया आहे। पोती पासे खां पत्थर जी ऊचाई घटि आहे। मथां हैरत अंगेज़ तौर ते फ्लेट आहे। पाप परफॉर्मेंस लाइ प्लेटफॉर्म जी तौर थी मक़ामी इंतज़ामिया तमाशाइनि लाइ बेंच फ़राहिम कई। स्टेज प्लेटफॉर्म क़दरती ग्रेनाइट मां ठहियल आहे। को बि थिएटर उहो बर्दाश्त नथो करे सघे। पत्थर जी ज़ारे हिसे जो वज़न लॻभॻि 500 टन आहे। कंहिं तोखे बि ख़बर नाही त पत्थर जे ज़ेर ज़मीन हिसे जा तूल अर्ज़ छा आहिनि। मां तव्हांखे तमामु के दिलचस्प शयूं ॾेखारियसि। पत्थर ज़मीन जी सतह खां हेठि वाक़िआ आहे, उटकल 2 मीटर। उते हिकु सिकल ज़मीनी मथाछरी आहे। पत्थर घणो हेठि आहे, छाकाणि त हिते हिकु दरिया वेंदो हो। पत्थर जी चोथरे पाणी हो। उती क़दीम दरिया जी खाॿी किनारी आहे। उती साॼी किनारी आहे। अॻे पाणी जी सतह हिन सतह ते हुई। ग्रेनाइट प्लेटफॉर्म जी चौधारे सभिनी तरफ़नि खां पाणी भरियल हो। उती पाणी तमामु घणो वेंदो हो। हिकु लोण हेठां थींदी आहे जॾहिं पाणी मुसलसल वेंदो आहे, पर अॼु हती सकी आहे। काफ़ी अरसे खां पाणी नाही आयो। वॾे नदीअ मां लॻभॻि कुझु बि न बचियो आहे। हू तमामु कमज़ोर थलो वखरो। साइंस हिन पत्थर जी असलियत खे हादसो करार ॾिए थी। कुदरती कोतनि जी रांदि, पर पत्थर जी शक्ल ॾाढी अजीब आहे। टी जहाज़ साॼी कंडनि थी। हिन पासे ते लॻभॻि हुक 2 सिलेंडर आहे। हुक फ्लेट मथे प्लेटफॉर्म जेको माण्हुनि लाइ आराम सां आहे। मथियूं प्लेटफॉर्म क़दीम पाणी जी सतह खां थोरो मथे आहे। उहो वधीक ॾिसण में अचे थो त कंहिं तामीर थियल तामीर। हू ख़ासि अमली कम लाइ ठहियल। शायदि पत्थर जो मक़सदु पाणी सां लाॻापियल हो।